अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु मां ज़िले शिकारपुर जे तालके गड़िया सिंध जे ॻोठ आहे इसाक देरो मां उन में मौजूदु आहियां। स्कूल इंतिहाई ज़बून आहे ऐं ख़तमु थियल आहे। उनखां अलावा हितां जा जेके ॿार आहिनि शागिर्द आहिनि उहे तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। असांजी सिंध गवर्नमेंट हुजे या तालीम खातो हुजे, उन्हनि जी तव्हां जीअं अहलियत ॾिसो या उन्हनि जी कारकर्दगी ॾिसो, करोड़े रुपया। सिंध जी जेका तालीम जी बजट आहे उहा तव्हांखे मां ॿुधायां त मुल्क पाकिस्तान जे 3 सूबनि जे तालीम जी बजट हिक पासे त सिंध जी बजट ॿिए पासे। त इहा करोड़े अरबे रुपया जेका सिंध जे तालीम जी बजट आहे उहा ख़बर न आहे त काॾे थी वञे। हीअ कैफ़ियत आहे इस बिल्डिंग जी, कुझु बि कोन्हे को। अंदरि हीअ बिल्डिंग कुतनि ॿिलनि जे हवाले आहे। दर दरवाज़ा त खणी विया आहिनि, कंहिं बि क़िस्म जो अंदरि मटीरियल कोन्हे। इहो मटीरियल ख़बर न आहे त किथे आहे। छत हिन जी टुटी वई आहे त छत जो सामान लोह वोह कढी हलिया विया हूंदा ॻोठाणा। त हीअ असांजे सिंध जे ॻोठनि जो हाल आहे। ॻोठनि मां माण्हू जेके आहिनि उहे लॾ पलाण करे हलिया था वञनि। गवर्नमेंट जो ॻोठनि में कंहिं बि क़िस्म जो को बि तवजो कोन्हे। 100 करोड़ रुपया बजट आहे, ईअं न आहे त पैसो न आहे। इहा ग़लति ॻाल्हि आहे त पाकिस्तान को ग़रीब मुल्क आहे, पाकिस्तान में का पैसो कोन्हे, बजट कोन्हे। बजट जाम आहे पर उहा चंद माण्हुनि जे खीसनि में हली थी वञे। वधीक अचो त हिननि छोकिरनि खां पुछूं त भाऊ तूं काऊं क्लास पढ़ंदो आहे? तूं न पढ़ंदो आहे? नालो छा आहे? ज़ुएब। हिन ॻोठ जा आहियो? त पढ़ंदा छाजे करे न आहियो? छा नालो आहे? त तूं पुटु पढ़ंदो आहे? न पढ़ंदो आहे? छाजे करे? स्कूल कोन्हे इन करे तव्हां नथा पढ़ो। छा आहे? फयाज़ नालो आहे। तूं पढ़ंदो आहे स्कूल में? तूं बि न पढ़ंदो आहे? छा कंदो आहे? हा, माल चालींदो आहे। हिकु दर्जो बि न आहे पढ़ियल? वजह स्कूल कोन्हे या छा? स्कूल कोन्हे को तरी। हा पुटु तव्हां पढ़ंदा आहियो? काऊं दर्जो पढ़ंदो आहे? पंजूं पढ़ंदा आहियो? कहिड़े स्कूल में पढ़ंदा आहियो? ॿिए हंधि किथे? रोहिड़ीअ पढ़ंदो आहे? रोहिड़ीअ हिते घुमणु आयो आहे या घुमणु आया आहियो? हिते पहिरियां हिते जा हुयो, हुते लॾे विया हो? हुते सिर्फ़ु तूं पढ़णु वेंदो आहे, माना बाक़ी तुंहिंजा ॿार माना हिते अबो अमड़ हिते आहिनि ॿाहिरि वेंदा? अच्छा, हुते पंजूं पढ़ंदा आहियो त पंजूं हिजे करे ॿुधाए। पंजूं हिजे कर न। नाज़रीन, ही असांजो नओं नस्ल आहे, मुल्क जो मुस्तक़बिल आहे ऐं ही मुल्क जा मेमार आहिनि जेके अॻिते हली करे ही मुल्क जेको आहे हिननि जे ई कुल्हनि ते अचिणो आहे वज़न। त हीअ कैफ़ियत आहे, कंडीशन आहे। भाऊ तव्हां पढ़ंदा आहियो? पढ़ियल आहियो तव्हां? कुझु बि न आहियो पढ़ियल? छा कंदा आहियो? बनीअ जो कमु कंदा आहियो। हिते ॿिया ॿार पढ़ंदा आहिनि स्कूल जा? हा, हिते त हिकु बि पढ़ियल नथो अचे। हिकिड़ो नंढड़ो हेॾो निकितो। पुट छा नालो अथई? फ़हीम नालो आहे तुंहिंजो। काऊं दर्जो पढ़ंदो आहे? पहिरियों पढ़ंदो आहे? पहिरियों कहिड़े स्कूल में पढ़ंदो आहे? हिते जेको आहे मां नाज़रीन तव्हांखे ॿुधायां त हीअ गवर्नमेंट मिडिल स्कूल जी बिल्डिंग आहे ऐं हीअ जेको आहे हितां लॻोलॻि प्राइमरी स्कूल आहे। लिखियो पियो आहे गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल, इसाक ज़ीरो प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग आहे। उहा बि सफ़ा नंढी बिल्डिंग आहे, ॻोठ तमामु वॾो आहे। अच्छा पुट जेको आहे तो खट हिजे कर न ईंदी आहे? अच्छा हलो ठीकु आहे। माना जेको आहे तो खट खे घणा नुक़्ता? 3। तूं पढ़ंदो त पुट केतिरो? हाणे त माशाल्लाह हे त मुंहिंजे 3-4 दर्जे जी उमिरि जो शागिर्द आहे पर पहिरियों दर्जो पढ़े थो। ठीकु आहे। पहिरियों दर्जे जो इम्तिहान हिकिड़ो बि ॾिनो अथई? हिकिड़ो इम्तिहान ॾिनो अथई? पहिरियों जो ॾिनो अथई? त नुक़्ता पटीअ जा त अचणु घुरिजनि न यार तोखे। खचर खे घणा नुक़्ता? हीअ जेको आहे तो छोकिरा बि नींगर हे खिलनि था हिन ते। सो इहा कैफ़ियत आहे। पुट तूं जेको आहे ॿुधाए त पढ़ंदो आहे स्कूल? नालो छा आहे तुंहिंजो? हनीफ़ नालो आहे। पढ़ंदो आहे स्कूल में?
स्कूल में ना आहे पढ़ंदो पढ़ंदो जे सफ़ा बि न पढ़ंदो आहे हिकु दर्जो बि न ॿ टे दफ़ा वियो आहे बसि पोइ वरी वञी मोटी आवां हा पुटु तुंहिंजो नालो छा आहे फहद त कंहिंजो पुटु आहे पुटु फिरोज़ अहमद जो पुटु आहे त तूं पढ़ंदो आहे स्कूल काउं दर्जो पहिरियों अच्छा त तव्हां ॿुधायो ये सिंग खे घणा नुक़्ता हिकु ऐं चेचंड खे हिकु आहे ऐं थे थंबे खे थेलो वेरी गुड अच्छा पहिरियों दर्जो तव्हां पढ़ंदा हुआ उस्ताद घणा पढ़ाईंदा आहिनि हिते स्कूल में 5 उस्ताद हूंदा आहिनि 5 हूंदा आहिनि हिते हां हिकिड़ो वेंदो आहे हिकु हूंदो आहे त ॿिया न हूंदा आहिनि माना 5 वारे वटे ते ईंदा आहिनि 5 हिक मन हूंदा आहिनि हाँ तव्हां पढ़ियल आहियो असां पढ़ियल ई न तव्हां हिकु दर्जो बि न आहे पढ़ियल आहियो त हिन ॻोठ जा नी त हे 5 उस्ताद जेके हूंदा आहिनि उहे हिन स्कूल में हिन माना स्कूल में वेहंदा आहिनि त 5 रोज़ न ईंदा आहिनि कॾहिं हिकु कॾहिं माना हिक करा न ईंदा आहिनि कॾहिं को ईंदो आहे कॾहिं को कॾहिं गॾिजी ईंदा आहिनि कॾहिं अच्छा ऐं हिन स्कूल जा उस्ताद बि एॾां वेहंदा आहिनि पघार ठोके था वठनि बाक़ी पढ़ाइण खां बरो अथनि ॾाढा चओ न नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां त हीउ क़दीमी ॻोठ इसाक देरो साख देरो ॻोठ आहे हीउ प्राइमरी स्कूल आहे हीउ जेको आहे तो गवर्नमेंट मिडिल स्कूल आहे जेको खस्ता हालत में आहे चौदीवारी कोन्हे का ॻोठाणा जेके आहिनि सॼो स्कूल पटे खणी विया आहिनि लो बो न हिते को टीयर आहिनि न गेडर आहिनि न को दर आहे न दरी आहे सरकार पारां मालिकी न करण सबबु माना इहो हशर आहे पढ़ाइनि था रोड कोन्हनि के रस्ता कोन्हनि के नालियूं कोन्हनि के ऐं ॻोठ जेके आहिनि वञनि था वीरान थींदा सो हीउ जेको असांजो नौजवान नसल आहे हीअ मासूम ॿार आहिनि जेके तालीम खां जे ज़ेवर खां महरूम आहिनि असांजे मुल्क जी जेका ऐं ॻोठनि जी हीअ सूरत हाल आहे असां चाहियूं था पिया त गवर्नमेंट अहिड़ा क़दम खणे जंहिंसां हीअ ॻोठ आबाद थियनि ऐं ॻोठ जा हीअ मासूम बालक तालीम जे ज़ेवर खां आरास्ता थियनि